साईं का साईं और साईं जी बिल्ली भी साईं ये भी ऐसी करेगा मना करो साईं का साईं और साईं जी बिल्ली भी साईं बुजुर्ग औलिया सब मरी गया यानी घेरा पाई फिर तो मोए हमको सबको सही था भला ईश्वर जगह मरी वजे तो ईश्वर के जबर में कुबो ठाईंदा तो समूह है ना समय में कुबो ठांदी कुबे का जरूरी है तो सही तो मुझे मुझे न होता तो ठाई नो हमरा अगर मुझे भी कम मदर कौन मुझे अच्छे थी पर आने ये सारा मटा के दिल में करे आसानी कम ना खेला साई तो करे आओ कि इंजी भी कम मदर खेला साई को तो करे जो तो हम मोद गए हैं मुझे अक्की तो नजरियो ही आता समूह हो जाए सही तो हो जाए कांटे हो जाए मल्ला हो जाए मेमन हो जाए लंड हो जाए केर हो जाए अल्लाह रब इज्जत आने के आए जो मुत्तकी परहेजगार साथ दे जात का नजरिए जो हमरा अगर जी बुखन खयो मोड़ी हुजर टाप जो वडा मीए प्या फुटियो बुडी वई सारो लुड़ी वई बुखन की खयो कि हां छा कया कि हां सही ते सदाया अब ही सही ते सदाए पाण के घड़ी पियो थर में थर हीर वसे पियो जिबड़े कितरा न लगा है नागा हर जगह नरीला छापड़ो बेवा छाडो छा घड़ी पियो थर में सही ते मन नोट के हाथ चुम्या पेरन पिया वठी वनी नेण के विच में भी हरो खाधा पीता दावतो है हो खतरा करो क्या पुछा कई हिते को वडो सही का जो हुते दरगाह पास में बंगलो है हुते वडो साईं रहे तो पर हई खया कि हां न सही ते वटाओ को वना दरगाह के वञो तो खलीफो थिया वनी साईं वडे जी खिदमत करे सो वरी वडे साईं जी वनी खिदमत करे साईं आऊं साईं आया ताजी गाल बुझन ताणी मुका भला पर उम्र में तो वडाओ पैसे में तो वडायो आऊं तारो खलीफो तो ताजी खिदमत कंदस कि अदा भली रहो हाणे हुते तो बाबा वारी साड़ी पियो कढे साईं के वञणा पियो हाणे आखिरकार वडो जेको साईं हो हुनजी नियाणी लाइक थी हाणे वडे साईं ॾिठो कि नियाणी जो ॿार न आया पर ॾिया त के सही लॻे ॿी क़ौम खे ॾींदुसि त माण्हू खिलंदा तंहिंजे करे खली बि केरु ॻाल्हि ॿुध मुंहिंजी नियाणी लाइक आहे इहा तोखे थो परणायां पोइ बि तूं सही चई करी पई पर सही त ताईं तयारी कर मुंहिंजी नियाणी जी तोसां शादी था करे हिन दादा दिल में ॾिठो त मरी वियुसि भेण हिननि खे ख़बर